तरफ़ां हिते नासणा खे ॿी अहम ख़बर ॾींदा हलूं त IG सिंध तरफ़ां DSP खानपुर पारां कयल SSP शिकारपुर ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस जो नोटिस वरितो वियो आहे। IG सिंध पारां DSP खे बदिली करे फौरी CPO कराची में रिपोर्ट करण जो हुकुम ॾेई छॾियो। DSP मेहदी रज़ा टालपुर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे SSP शिकारपुर ख़ालिद मुस्तफ़ा कोराई मथां संगीन इल्ज़ाम हणंदे खे ज़हनी मरीज़ करार ॾिनो हो। इहा अहम ख़बर नासणा सां शेयर कयूं पिया। IG सिंध तरफ़ां DSP खानपुर पारां कयल SSP शिकारपुर ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस जो नोटिस वरितो वियो आहे। अवां ॿुधाइण पिया IG सिंध पारां DSP खे बदिली करे फौरी CPO कराची में रिपोर्ट करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। DSP मेहदी रज़ा टालपुर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे SSP शिकारपुर ख़ालिद मुस्तफ़ा कोराई मथां संगीन इल्ज़ाम हणंदे खे ज़हनी मरीज़ करार ॾिनो हो। अहम ख़बर नासरवा सां शेयर करे रहिया आहियूं। IG सिंध तरफ़ां DSP खानपुर पारां कयल SSP शिकारपुर ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस जो नोटिस वरितो वियो आहे। इन हवाले सां ॿुधायूं पिया IG सिंध पारां DSP खे बदिली करे फौरी CPO कराची में रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो वियो। DSP मेहदी रज़ा टालपुर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे SSP शिकारपुर ख़ालिद मुस्तफ़ा कोराई मथां संगीन इल्ज़ाम हणंदे खे ज़हनी मरीज़ करार ॾेई छॾियो। अहम ख़बर आहे नासरवा सां शेयर करे रहिया आहियूं। IG सिंध तरफ़ां DSP खानपुर पारां कयल SSP शिकारपुर ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस जो नोटिस वरितो वियो आहे। इन हवाले सां ॿुधाइण पिया IG सिंध पारां DSP खे बदिली करे फौरी CPO कराची में रिपोर्ट करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। DSP मेहदी रज़ा टालपुर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे SSP शिकारपुर ख़ालिद मुस्तफ़ा कोराई मथां संगीन इल्ज़ाम हणंदे खे ज़हनी मरीज़ करार ॾिनो हो। IG सिंध तरफ़ां DSP खानपुर पारां कयल SSP शिकारपुर ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस जो नोटिस वरितो वियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कयूं था खानपुर मां सिंध TV न्यूज़ जी रिपोर्टर ज़ुबैर अबड़ो खां। ज़ुबैर अबड़ो, मामले जो नोटिस वरितो वियो आहे IG पारां, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, इन हवाले सां मां ॿुधाईंदो वञा त गुज़िरियल ॾींहुं खानपुर जो DSP मेहदी रज़ा टालपुर शिकारपुर मुस्तफ़ा कोराई मथां संगीन इल्ज़ाम हणी करे जेको आहे प्रेस कॉन्फ्रेंस IG सिंध रिफ़त मुख़्तियार जेको आहे नोटिस वठंदे DSP खानपुर टालपुर खे ख़िलाफ़ कयल प्रेस कॉन्फ्रेंस पंहिंजी गीचे में पेश कई आहे। IG सिंध रिफ़त मुख़्तियार नोटिस वठंदे DSP खे बदिली करे फौरी तौर ते CPO कराची में रिपोर्ट करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इन हवाले सां गुज़िरियल ॾींहुं जेको आहे राति देरि सां जेको आहे DIG इलाइक़ा जावेद जिसकानी पारां जेका DSP खानपुर मेहदी रज़ा टालपुर पारां SSP शिकारपुर ख़िलाफ़ जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई उनजो नोटिस वठी करे कश्मीर रॉयल कोसो जी अॻुवाणी में जेको आहे सो 3 रुकनी कमेटी जोड़ी हुई SSP शिकारपुर ते लॻायल इल्ज़ामनि जी जेको आहे सो तहक़ीक़ात करे जेको आहे DIG लाड़काणो ते जेको आहे पाबंद बणायो वियो त उनखे उहा रिपोर्ट उमारी वञे। जेको DIG लाड़काणो पारां जेको आहे वियो त नोटिफिकेशन में उहो IG सिंध खे इहा रिपोर्ट मोकिलींदो, जॾहिं त IG सिंध राति देरि सां जेको अहिड़ो नोटिफिकेशन पिणु जारी कयो आहे जंहिंमें DSP खानपुर मेहदी रज़ा टालपुर खे जेको आहे हटाए जेको आहे सो रिपोर्ट करण जो हुकुम जारी कयो आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी ज़ुबैर अबड़ो इन हवाले सां तफ़सील ॾियण जे लाइ।